नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें बल्कि ला तादाद दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमाम नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। ऐं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चर्चा पूरी दुनिया में जश्न थी रहियो आहे, मज़ा अची रहिया आहिनि। हर तरफ़ नूर जी बहार आहे, हर तरफ़ किथे नंगर न्याज़, किथे जलसा, किथे रैलियूं, किथे घरनि में नियाणियूं वधड़ियूं अमड़ियूं। बहरहाल हर ग़ुलाम, हर आशिक़ पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में मीलाद शरीफ़ जा जश्न करे रहियो आहे। अल्लाह पाक महबूबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मीलाद में बरकतूं अता फ़रमाए ऐं जेको जेको मीलाद मल्हाए रहियो आहे अल्लाह पाक उनखे अञा वधीक बरकतुनि सां नवाज़े ऐं आईंदा साल इन खां बि भलो मीलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सो नाज़रीन, मीलाद शरीफ़ जे बाबरकत महीने में ज़ाहिर आहे ज़िक्र हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थींदो आहे। इन जे करे असां अॼु जेको मौज़ू जंहिं मौज़ू जो असां इंतिख़ाब कयो आहे उहो आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो नंढपिणु। सो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको नंढपिणु आहे उहो कीअं हो, कहिड़ा वाक़ियात थिया पैदाइश खां वठी। सो असां अॼु पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नंढपिण जो ज़िक्र ख़ैरु कंदासूं ऐं इन इश्क जे मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां हिकु ॿिए बहितरीन आलिम ऐं माशाअल्लाह तबारक व तआला जे इश्क जे अंदाज़ में ॻाल्हाइणु, मां सम्झां थो उनजो अल्लाह पाक उनखे ख़ासो अता फ़रमायो आहे। जी हा, मुंहिंजी मुराद अल्लामा नेमतुल्लाह सैफ़ी साहिबु आहिनि। पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते खेनि दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। साईं अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजी महिरबानी आवाज़ हिन प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया ऐं सिंध जो हिकु भलो आवाज़ु, सुहिणे आवाज़ सां अल्लाह पाक उनखे नवाज़ियो आहे। सुहिणे अंदाज़ में महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण करण में मशहूरु आहिनि ऐं अॼु जेको कलाम पढ़ंदा उहो बि महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे नंढपिण सां हिकिड़ो जेको आहे न ताल्लुक़ रखण वारो कलाम पेश कनि था पिया। अॼु असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया आहिनि, भलीकार चवां थो, मोहम्मद मिठल मेणो हुसैनी फ़क़ीर। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी आवाज़ हिन प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला ऐं उनजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त मोहम्मद मिठल मेणो हुसैनी फ़क़ीर खां महबूबनि जे नंढपिण जे मुतअल्लिक़ जेका मौलूद चऊं हिनखे, मौलूद यानी हुज़ूर जी विलादत जो ज़िक्र, नंढपिण जो ज़िक्र हूंदो आहे, उहो पेश कंदा। अचो त ॿुधूं। है लोड पींघे में सुम्हारे लालो जी जल आमिना, लोड पींघे में सुम्हारे लालो जी जल आमिना। रब मुको थी राज जो है, रब मुको थी राज जो रखवाल जी जल आमिना। लोड पींघे में सुम्हारे लालो जी जल आमिना, लोड पींघे में सुम्हारे लाल जी जल आमिना। रब मुको थी राज जो है, रब मुको थई राज जो रखवाल जी जल आमिना। लोड पींघे में सुम्हारे लाल जी जल आमिना। मुर्को वाधायूं वराए अॼु मोहम्मद जी अमा, मुर्को वाधायूं वराए अॼु मोहम्मद जी अमा। लोलड़ी ॾई खणो मथे है, लोलड़ी ॾई खणो मथे लॼे पाल जी जल आमिना। लोड पींघे में सुम्हारे लाल जी जल आमिना, लोड पींघे में
में शुमारे लाल जी जल आमिना रब मुको थी राज जो है रब मुको थई राज जो रखवाल जी जल आमिना लोड पीगे में शुमारे लाल जी जल आमिना लोड पीगे में शुमारे लाल जी जल आमिना पाण सिंगारे पिरी पर वर आतो दे मोकिलियो पाण सिंगारे पिरी पर वर आतो दे मोकिलियो तू न कर कंहिं ॻाल्हि जो है तू न कर कंहिं ॻाल्हि जो को ख़्याल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना बरकतुन वारो नबी पह तो त पूरे अरब मां बरकतुन वारो नबी पह तो त पूरे अरब मां काल व्योहर को बणियो है काल व्योहर को बणियो खुशहाल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना बुतन बैतुल्लाह में बा कायदे सजेदा कया बुतन बैतुल्लाह में बा कायदे सजेदा कया वाह वाह न भूते थो वाह वाह न भूते थो भालू जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना मात शामो जा बचा घर घोर आ मखणो चवे मात शामो जा बचा घर घोर आ मखणो चवे जंहिंजी आमद ताही जानियो जंहिंजी आमद ताही जानियो माल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना रब मुको थी राज जो है रब मुको थई राज जो रखवाल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना लोड पीगे में सुमारे लाल जी जल आमिना सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह तबारक व ताला जे करम अल्लाह पाक जे एहसाननि यानी हुज़ूर अलैहिस्सलाम जी वाखाण करणु यकीनन ख़ुशनसीबी जी अलामत आहे। अॼु आऊं हिन प्रोग्राम ज़रिए सां मोहम्मद मिठल मेणो हुसैन फ़क़ीर जी अमड़ ऐं अबे खे सलाम थो पेश करियां जे अहिड़ो प्यारो पुटु ॼणियो जेको हुज़ूर अलैहिस्सलाम जी वाखाण करे रहियो आहे। दुआ आहे अल्लाह पाक हिन जी आवाज़ में अञा वधीक बरकतूं था फरमाए। नाज़रीन अचो त जेको मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ अल्लामा साहिब जी तरफ़ रुजू करियूं। अल्लामा साहिब तमामु मज़ो लॻो पियो आहे जहान में जाॾे काॾे ख़ैर ख़ैरातूं नंगर न्याज़ मुबारकूं आमद मुस्तफ़ा जा नारा नंढड़ा ॿारड़ा वॾा सभु जशन मल्हाए रहिया आहिनि। सभ खां पहिरीं त किथां शुरूआति करियां मां यकीन कयो दिलि जेकी आहे हुज़ूर अलैहिस्सलाम जे ज़िक्र ख़ैर में एॾो मतिलबु बोथ थी वञे पई जो हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि टी ॻाल्हि चौथी ॻाल्हि ॻाल्हियूं खोड़नि पर मां तव्हां अर्ज़ु कंदुमि त तव्हां ई शुरूआति करियो त हुज़ूर जो नंढपण जे बाबति तव्हां छा ॿुधाईंदो नाज़रीन? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लामा साहब अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मां दोस्तनि जो थोराइतो आहियां वक़्तन फ़वक़्तन असांखे पंहिंजे प्रोग्राम रोशनी जी वाट में सिंध टीवीअ जे दोस्तनि जे साथ सां सॾींदा आहियो
यकीनन हे तव्हांजूं मुहबतूं आहिनि, असांखे मौक़ो इनायत फ़रमायो था ऐं इन लब कुशाईअ जो, न त असां इन जे लाइक़ु कोन आहियूं। ऐं ही तव्हांजूं मुहबतूं आहिनि जो तव्हां असांखे इन अंदाज़ में ॾिसो था। हक़ीक़त इहा आहे त असां इन जे न क़ाबिल आहियूं, न को असांखे ॻाल्हाइण ई अहिड़ो ईंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते त जॾहिं महबूबनि जे ज़ात जी ॻाल्हि हुजे त मां त ईअं चवंदो आहियां त हज़ार बार बशोयम दहन अज़ मुश्को गुलाब हनोज़ नाम गुफ़्तन तो कमाले बेअदबिस। महबूब तुंहिंजो ज़िक्र असां ज़बान खे मुश्क अंबर सां हज़ार मरतबा बि धोने, पोइ बि तुंहिंजे ज़िक्र करण जे असां लाइक़ु कोन आहियूं। हीउ तुंहिंजो करम आहे जो असांखे पंहिंजे ज़िक्र सां तो जोड़े रखियो आहे, पंहिंजे यादि सां तो जोड़े रखियो आहे। हीउ महबूब जो करम आहे अल्लाह सां। न त असां गुनाहगार आहियूं, बदकार आहियूं। नहनि जे पेरनि जे नहनि जे चोटीअ खां वठी मथे जे वारनि जे चोटीअ ताईं असां गुनाहनि में भरियल आहियूं। कहिड़ो ऐब आहे जेको असां में कोन्हे को, ऐं ॻाल्हियूं वरी उन बेऐब जी वेही कयूं। अल्लाह साहब किथां शुरूआत कयूं, कीअं ॻाल्हायूं, कहिड़े अंदाज़ सां ॻाल्हायूं? हीउ वरी बि उन महबूब जो करम आहे। न त मां चवंदो आहियां त जेकॾहिं ॾिसो नी दुनिया में कंहिंखे कंहिंखां माना नफ़रत थींदी आहे त उहो चवंदो आहे त महिरबानी करे तूं मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए बि न, जो तुंहिंजो आवाज़ बि कोन थो वणे। हीअ उन महबूब जी करीमी आहे जो वरी बि असां जहिड़नि गुनाहगारनि जी ज़बान ते पंहिंजो ज़िक्र ॾिनो अथई, पंहिंजे महबूब जो ज़िक्र रब ॾिनो आहे। इहा मां चवंदो आहियां दुनिया वमाफ़िया जे नेमतुनि खां वॾे में वॾी नेमत इहा ई आहे। या हुजे पिरनि वटि या कजे पिरनि संधी पचार, इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खां यार शल क़ादिर न कंहिंखे जुदा करे। त अल्लाह साहब महबूब नबी करीम ब्रेक जो वक़्तु थी चुको आहे। नाज़रीन, नंढड़ी साईअ जो वक़्तु थी वियो आहे, ब्रेक वठूं था, बसि वापसि था वरूं। यकीननि तव्हांखे बि लॻंदो हूंदो त यार कहिड़ी इश्क जी ॻाल्हियूं थियनि थियूं वरी ब्रेक, पर छा कयूं, वक़्त जी पाबंदी त ज़रूरी आहे न। बसि चंद लम्हनि जो विथी आहे। असां इजो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंधी टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। मलिकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम है रोशनी जी वाट। नबी करीम अलैहिस्सलाम यानी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे नंढपिण जो तज़किरो अल्लाह साहब फरमाए रहिया आहिनि। अचो त अल्लाह साहब तरफ़ रुजू कयूं। जी अल्लाह साहब। बिस्मिल्लाह रहमान रहीम। त अल्लाह साहब क़ुरान करीम में अल्लाह तबारक ताला बाननि ते हिकिड़ो एहसान ॻणायो आहे। ऐं हूअं त रब जा किरोड़ हा करम आहिनि, किरोड़ हा गैर मुतनाही करम आहिनि, पर कंहिं बि करम खे अल्लाह, कंहिं बि अहसान खे अल्लाह ॻणायो कोन्हे। पर इहो हिकिड़ो अहसान अहिड़ो आहे जेको अल्लाह ॻणायो, ऐं उहो आहे त चई त मां तव्हांखे पंहिंजो महबूब ॾिनो आहे। छो त दुनिया जो बि दस्तूर आहे, केरु पंहिंजे महबूब ते ॾियणु त वॾी ॻाल्हि आहे, पर हुन ॾे अखि खणी ॾिसणु बि पसंदि कोन कंदो आहे। त अल्लाह पंहिंजो महबूब असांखे अता करे छॾियो। ऐं मां वरी कॾहिं कॾहिं ईअं चवंदो आहियां त असां बि एॾा ई प्यारा आहियूंसि, असां बि एॾा ई प्यारा आहियूं उन मालिक खे जो उन पंहिंजो महबूब असांखे अता कयो। ऐं इहा करम नवाज़ घणी आहे। बहरहाल असां इन ॻाल्हि ते कोन था वञूं जो असां मौज़ूअ खां वरी हटींदासीं। अल्लाह फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अलबत्ता लाम बि ताक़ीद, क़द बि ताक़ीद, मन्नल्लाह एहसान कयो अल्लाह मोमिननि जे मथां। मौला दुनिया जे अंदरि तुंहिंजा इंसान त ॿिए बि खोड़ आहिनि, पुरगो मोमिन छो? छो त अल्लाह जी इल्म में इहा ॻाल्हि आहे त हमेशह ॻाल्हि उन जे साम्हूं कजे जेको इन ॻाल्हि खे सम्झी बि सघे, सम्झी बि सघे। मां चवंदो आहियां कंहिंजो कसूर ई कोन्हे, केरु आङुरियूं खणे थो, केरु कुझु चवे थो। मां आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन मिल्लत शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेली रहमत रहमान जो शेर कोट कंदो आहे त पाण फरमाए त गैज़ में जल जाए बे दीनों की दिल, या रसूल अल्लाह की कसरत कीजिए। छॾे ॾियो तव्हां या रसूल अल्लाह चवंदा रहो, बसि इहा काफ़ी आहे। पोइ कंहिंजी दिलि सड़े थी, कंहिंजी दिलि ठरे थी, इनखे तव्हां छॾे ॾियो, तव्हां पंहिंजो तज़किरो कंदा रहो। अल्लामा साहब महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नंढपण जो तज़किरो, बचपन जो,
बालकपन जो तज़किरो हुजे, जवानीअ जो तज़किरो हुजे, महबूबनि जी पहिरीं ज़िंदगी पोइ ज़िंदगीअ जो तज़किरो हुजे, जिथां बि शुरूआति कंदो न उहा मां तव्हांखे पहिरीं बार अर्ज़ु करे चुको आहियां प्रोग्राम जे अंदरि त उहा बेमिसलो बेमिसाल आहे, उन जहिड़ो को आहे ई कोन। छो त महबूबनि जो रुगो हमल जेको वालदा माजिदा जे पेट में महबूबनि जी आमद थी आहे न, त माइरूं दुनिया जे तख़्ते ते ॿार ॿियनि खे बि थींदा आहिनि, पर महबूबनि जी अमड़ चवे थी त जेॾी महिल महबूब मुंहिंजे इन पेट में मुंहिंजे शिकम अतहर में आया आहिनि त मूंखे कंहिं बि तरह जो को बोझ ई कोन्हे को। ऐं मूंखे मां त चवंदमि त मूंखे माना त को पेट आहे ई कोन, ऐं न को वरी अमड़ साइण जो पेट ॿियनि औरतुनि जे पेट वांगुरु को ॿाहिरि निकितो। वाह, इहो एतिरो ऐब बि रब बर्दाश्त न पियो करे। ऐं वरी अमड़ साइण फरमाए थी त मां जाॾे वञा दरख़्तनि खां गुज़रां, पहाड़नि खां गुज़रां, उहे सलाम मूंखे चवनि। सुभान अल्लाह। मां हैरान। वरी मूंखे ख़ुशख़बरियूं मिलणु शुरू थियूं ऐं पहिरें महीने खां वठी मशहूरु रिवायतूं न अलाह सां मां हिननि जे तरफ़ वञा कोन थो, थोरो मां पंहिंजो जेका मौज़ूअ ॾे थो हलां। पथरेली ज़मीन मके जी, अमड़ साइण फरमाए थी त मां पथरेली ज़मीन ते अॻ में बि हलंदी हुअमि, पर महबूबनि जे आमद खां पोइ जॾहिं हलां त ईअं पियो लॻे ॼण त मां मोम जे मथां मेण जे मथां पई पेर रखां, एॾी नरम। वरी खूह ते वञा त खूह जो पाणी ॿाहिरि अचे पाण, ऐं इहे सभु शयूं अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जिन बि लिखियूं। कुव्वतुल आशिकीन किताब आहे, उन जे अंदरि इहे सभु मौजज़ात लिखिया आहिनि। ऐं उन खां अलावा ख़सासुल कुबरा में इमाम जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह जिन लिखिया आहिनि, ऐं उन खां अलावा मदारिज नबूअत में लिखिया पिया आहिनि। इहे आम ॻाल्हियूं आहिनि, माना महबूबनि जे खे अल्लाह तबारक ताला शुरूअ खां वठी बेमिसलो बेमिसाल रखियो। ऐं वरी महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जॾहिं आमद थिए थी त बीबी साण फरमाए थी त मूं सोचियो त एतिरो वक़्तु थी वियो आहे ऐं आमद थींदी, ज़ाहिर आहे दर्द ज़दा थींदी आहे औरत, मूंखे कंहिं बि क़िस्म जो को दर्द कोन थियो आहे, ऐं ईअं जेको आहे त मां ऐं बहरहाल पहिरियां औरतूं सामान वग़ैरह बि तयारु करे रखंदियूं आहिनि, कपिड़ा बि तयारु करे रखंदियूं आहिनि, सुरमा बि रखंदियूं आहिनि, तेल बि रखंदियूं आहिनि। अल्लाह पंहिंजे महबूब खे इन्हनि सभिनि खां चयो त आमना इहा सभु ज़रूरत न आहे, तव्हां इहे तेल फणियूं कयो, तव्हां मुंहिंजे महबूब खे सिंगारियो, तव्हां मुंहिंजे महबूब खे विञारियो, इन जो बंदोबस्तु मूं रब करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। अम्मा आमिना फरमाए थी त ख़रज मिन्नी नूर अदा लहा कसूर शाम, अल्लाहु अकबर, मूं मां नूर निकितो ऐं उन नूर जे ज़रिए सां मां शाम जूं महिलातूं ॾिठियूं। अल्लामा साहब, को चवंदो त इहा कीअं ॻाल्हि मुमकिन आहे? यार एॾी हदीस बयानु कनि था या रिवायत बयानु कनि था, मके जे सरज़मीन ते औरत ऐं उहा चए त मां महिलात शाम जूं ॾिठियूं आहिनि, माड़ियूं ॾिठियूं आहिनि, कीअं? मां चवंदो आहियां उन्हनि खे त इहा त साइंस बि ॻाल्हि जेको आहे त असांखे साबित करे ॾेई छॾी आहे त इंसान जो जिस्म जे अंदरियूं स्ट्रक्चर जेको असांखे पंहिंजे ज़ाहिरी अक्सा नज़र ई कोन थो अचे, पर इहे एक्सरेज़ जेके आहिनि, एक्सरेज़ जॾहिं उन ते पवनि था त उहो अंदरियूं स्ट्रक्चर सॼो जो सॼो असांजो ज़ाहिर थी थो पवे त अंदरि छा आहे, कहिड़ो स्ट्रक्चर ठहियलु आहे। पर इहे एक्सरेज़, इहे रेज़ जेके आहिनि इहे त नंढड़ा आहिनि, इहे नंढड़ा रेज़ आहिनि जेके सिर्फ़ु असांजे इन जिस्म जी इन अॾावत ताईं माना ढांचे ताईं इन्हनि जो कमु हूंदो आहे, पर इन खां बीटा रेज़, गामा रेज़ हिकिड़ा वॾा रेज़ आहिनि जेके जिन जो कमाल इन्हनि खां वधीक आहे। उहो जो हिकिड़े पहाड़ ते जेकॾहिं बीटा रेज़ या गामा रेज़ जा रेज़ जे विझजनि त उहो पहाड़ रेज़ा रेज़ा थी वेंदो, इहे साइंस थी चवे। त इहे गामा रेज़ बीटा रेज़ इन्हनि ते पवंदा त इहे रेज़ा रेज़ा पथर रेज़ा रेज़ा थी वेंदो। अरे हे अल्लाह जे नूर जा रेज़ हुया, सुभान अल्लाह, ही अल्लाह जे नूर जा रेज़ हुया जिन रेज़नि एॾो हीअं साफ़ करे ॾेखारे छॾियो ॼण त जेको आहे त साम्हूं जेको आहे त शाम हुई। सुभान अल्लाह। महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो नंढपण जीअं महबूब पैदा थिया, पैदा थियण सां ई जेको अमड़ आमना चए थी त महबूबनि सिर सजदे में रखियो। सुभान अल्लाह।
सिर सजदे में रखी ऐं पाण फरमाए रब हबली उम्मत। मुख़्तलिफ़ रिवायतुनि में अल्फाज़नि बहरहाल असां पंहिंजे ज़ौक़ जे तरफ़ पिया हलूं था। अल्लाह साहब अमर साहिब फरमाए थी त महबूबनि जेको आहे त अल्लाह खां घुरियो ऐं सजदे में सिर रखियो। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो त उते भिटाईअ जो रूह बि मौजूदु हो। चवे थो त सुबुह जा थो सवाल करे, वाह, अञा पई आहे राति। सुबुह जा थो सवाल करी, अञा पई आहे राति। तो जेॾा तो सरता तो जहिड़ी दात, कह न लधी ज़ात मिसल तुंहिंजे मंगता। वाह, महबूबा अञा क़यामत आई कान्हे का, अञा इहो वक़्तु पतो कोन्हे, अॻे ई पियो जेको आहे त अल्लाह खां सुवाल करे। त महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जॾहिं आमद थी त अल्लामा साहब हर तरफ़ ख़ुशियुनि जो समा हुजे। मशरिक़ जा पखी मग़रिब ॾे, मग़रिब जा पखी मशरिक़ ॾे, शिमाल जा जुनूब ॾे, जुनूब जा शिमाल ॾे, वञी हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि, जानवर हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि। त अॼु जेको आहे त आमद मुस्तफ़ा थी वई आहे। ऐं जेकॾहिं उन ते वावेला कई त हिकिड़े शैतान कई, ॿियो यहूदनि कई। यहूदनि कई निसार तेरी चहल पहल पर हज़ार ईद रब्बुल अव्वल, सिवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। अल्लाह साहब महबूब नबी करीम, मां चवंदो आहियां त दुनिया जे तख़्ते ते अहिड़ो सिज वरी न उभरियो आहे न उभरंदो। ॾींहं क़यामत ताईं न उभरियो, अॻ में न उभरंदो। याने जहिड़ो सिज अल्लाह ताला 12 रब्बिल नूर जो जेको आहे सिज कढियो हुयो, जंहिं सिज हर कंहिंजे लाइ नवीद आंदी ही वईद हुई कान, ख़ुशी ख़ुशी हुई। महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद जी ख़ुशी ख़ुशी हुई। ऐसी ताईं जो अरब जो दस्तूर हुयो, न्याणी पैदा थींदी त ज़ुल्म कंदा, हुनखे ज़िंदा दफ़न करे छॾींदा। अल्लाह फरमाए महबूब जी आमद जे ॾींहं ते बि अहिड़ो को ज़ुल्म थिए, ए जिब्रील जिन माहिरुनि जे पेट में धीअरूं आहिनि, अॼु उन्हनि खे बच्चा जेका पुट पैदा थियणु घुरिजनि। अल्लाह जी तक़सीम आहे। सुभान अल्लाह। अल्लाह साहब महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद थी, हज़रत अब्दुल मुत्तलिब संदन जो ॾाॾो, छो त संदन जो वालिद गिरामी पहिरीं जेको आहे दुनिया जे तख़्ते तां विसाल फरमाए वियो हुयो ऐं संदन जो ॾाॾो काबतुल्लाह में हुयो। काबो ऐं तेॾी महिल राति वञे पई, ॾींहुं अचे पियो, छो त राति जी ख़्वाहिश हुई त मोहम्मद मुंहं में अचे, ॾींहं जी ख़्वाहिश हुई त मोहम्मद मुंहं में अचे। ॿिन्हिनि जो जहिड़ो हुजे, अल्लाह फरमाए मां ॿिन्हिनि जे विच ते थो आणियां, ॿई जेको आहे राज़ी थी वञो। पिरा फुटी बाख फुटी इहा जेका हुई, उन में मुंहिंजे महबूब जी आमद थी त हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु ताला ने जिन काबे में तवाफ़ कनि पिया, अचानक ॾिठऊं त काबो जेको आहे असांजे घर जे तरफ़ निवे पियो। काबा छा थियो आहे त दरो दीवार मां आवाज़ पियो अचे। हालांकि मिट्टी जो ठहियल, इहो कीअं थो हेठि पथरनि जो ठहियल झुके पियो? इहा रब जी कुदरत आहे। अल्लाह साहब इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। असांखे उहा ई जीअं हिकिड़ी बनी इसराइली रिवायतुनि में ईंदो आहे न त मूसा अलैहिस्सलाम पे चयो वञे पियो अल्लाह सां ॻाल्हाइण जे लाइ, त हुनखे हिकिड़े मौलवीअ चयो त भला अल्लाह खां पुछी अचिजांइ त मुंहिंजे लाइ बि भला कुझु आहे त अची ठीकु आहे पुछी ईंदुसि। अॻिते वई वरी हिकिड़ो बकरार मिलियो, उन चयो मुंहिंजे लाइ पुछी अचिजांइ। ॿिन्हिनि जे लाइ पुछी जॾहिं मोटियो त अल्लाह हुनखे फरमाए त मूसा वरी भला वञी पुछजांइ हिननि खां। त जॾहिं अचे जो मौलीअ खे चई तुंहिंजे लाइ महिलात ठहे पियो जन्नत जो, पर मौली साहिबु हिकिड़ी ॻाल्हि त मां ॾिठो त हिकिड़ो उठनि जी कतार हुई, 100 उठ हुया कतार में, ऐं उहे सुईअ जे पाखड़े में मां सुईअ जे सोराख मां पाखड़नि समेत पे गुज़रिया। मूंसां ईअं कीअं थो थी सघे? इहो थी नथो सघे, इहो नथो थी सघे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। बकरार खे अचे चई त अलाह चए थो त जहन्नम जो थंब ठाहींदोमांसि। चई यादि था अथऊंसि जहन्नम जो थंब ई ठाहे, पर चई भला हीअं मां ॾिठो। चई इहो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, अलाह इन खां नंढी शइ मां इन्हनि खे गुज़ारे त गुज़ारे सघे थो। त याने अलाह असांजो उहो आहे जेको हर शइ ते क़ादिर आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, हर शइ ते कुदरत रखंदड़। त अल्लामा साहब जेकॾहिं काबे खे रब झुकाए, ऐं हक़ीक़त काबे खे काबो बनाइण वारो त मुहम्मद अची वियो न
सल्लल्लाहु अलैहि उन काबे में बि त ख़ुशीअ में इहा झूमण हुयो काबे जो। हाणे जेकॾहिं केरु माना चए त इहा असां इश्क जी ॻाल्हि था कयूं ऐं इश्क ते का फ़तवा कान। साही जो वक़्तु थी वियो आहे, कमर्शियल ब्रेक वठूं था नाज़रीन, नंढड़ो ब्रेक आहे, इहो त वापसि वरूं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम में रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम में रोशनी जी वाट ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जो नंढपिण कीअं हो, अचो त साईं जन खां ॿुधूं। ज़ाहिर आहे वक़्तु तमामु मुख़्तसर वञी बचियो आहे। अल्लाह सां बिस्मिल्लाह रहमान रहीम। त मूं अर्ज़ु पे कयो त महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको नंढपिणो आहे उहो जॾहिं संदन जी विलादत थी, हर शइ ख़ुशी कई, पर जॾहिं नंढा ई आहिनि, अमड़ साइण मके जो रिवाजु हूंदो त खीर पीअण जे लाइ जेको आहे त ॿहिराड़ियुनि में ॿारनि खे मोकिलियो वेंदो हुयो, पर गुरबत जो ज़मानो बि हुयो, गुरबत ई ॿियो यतीम ॿारड़ो होॾां जेको आहे त हज़रत बीबी हलीमा सादिया निकिती, हिकिड़ी ॾुबरी ॾाचीअ ते निकिती आहे। त जेके ॿियूं ॿहिराड़ीअ जूं मायूं हुयूं चालाकड़ियूं, उहे त अचे जेको आहे त पहिरियों वॾेरनि जा अमीरनि जा ॿार खणी वियूं, हिकिड़ो जेको आहे ॿारड़ो दुर्रे यतीम जेको आहे त वञी बचियो। जेॾीमहिल हलीमा खे इहा ख़बर पई, हलीमा चयो हाणे ख़ाली हथे वञण खां बहितर आहे त खयूं अञा भला ॿारड़ो, इहो ठीकु आहे, पर हलीमा वाह वाह भाग तुंहिंजा। जेॾीमहिल महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे खणी हली त अलामा साहब रिवायतुनि में अचे थो त महबूबनि जा क़दम उन ॾुबरीअ ॾाचीअ ते पिया त उन में जान अची वई, सुभान अल्लाह, जान अची वई। ऐं उहा ॾुबरी ॾाची जेके पहिरियों आहिस्ता आहिस्ता पे आई, ईअं तेज़ रफ़्तार उनजी थी वई जो उन्हनि ॿियनि जेके मायूं आयूं उन्हनि जे खे बि उन पोइते छॾे ॾिनो। जेॾीमहिल हलीमा सादिया रज़ियल्लाहु ताला अन्हा खणी पंहिंजे क़बीले में आई त उते ॾुकार हुयो ऐं हिकदमि सुकार थी वियो। सुभान अल्लाह। महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इहो बचपन आहे, महबूब जो नंढपिण आहे, नंढपिण में अल्लाह तबारक ताला महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदके एॾा कमालात पे अता फरमाया। अम्मा साइण फरमाए थी त वरी महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मां जॾहिं सुम्हारींदी हुयमि त मुंहिंजी अखि लॻी वेंदी हुई, अखि लॻी वेंदी हुई, पर महबूबनि जो झूलो पियो लुॾंदो हुयो। केरु पियो लोॾे झूलो? सुभान अल्लाह। अल्लाह पंहिंजा फ़रिश्ता मोकिले करे महबूबनि जो झूलो झूलराईंदो, मत जेको आहे महबूबनि खे जेको आहे तकलीफ़ पए अचे। ऐं रिवायतुनि में अचे थो त मां साइण फरमाए थी त हिकिड़ी ॾींहुं मां ॾाढी ईअं सुती पई हुअमि त ॾिसां त चंड जेको आहे केॾी महिल हेॾे थो वञे, केॾी महिल हेॾे थो वञे। मां चयो त हीउ छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे, अचे जो ॾिसां त महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नंढा आहिनि, अञा पींघे में सुता पिया आहिनि। महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आङुर जेके आहे हीअं मथे खॼियल आहे ऐं जाॾे आङुर जो इशारो पियो थिए चंड ओॾे। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन मुल्ला शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेली रहमत रहमान फरमायो त चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में, चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में, क्या ही चलता था खिलौना, क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। माना ई नूर जो अल्लाह महबूबनि खे इहो खिलौनो बणाए ॾिनो हुयो। महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बहरहाल परवरिश थी, महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बकरियुनि खे काहे वेंदा हुया त बकरियूं पंहिंजो सुकून सां चरंदियूं हुयूं। ऐं वरी अलामा साहब बचपन जी महबूबनि जी ॻाल्हि जेकॾहिं कजे त अम्मा साइण खे संदन जी हिकिड़ो जेको आहे त ॿी बि औलाद हुई। जेॾीमहिल महबूबनि खे सॼे तरफ़ ॾांहुं महबूबनि खे खीर पियारे त महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे वरी जॾहिं खॿे तरफ़ ॾांहुं कई त महबूब खीर कोन पिया वठनि, छो त महबूब उते बि चवनि पिया त हीउ मुंहिंजे जेको आहे त उन भाउ जो उन जो जेको आहे हक़ु आहे जेको मूंसां गॾु आहे। तव्हां अंदाज़ो हणो त इहो अहिड़ो ॿारु अरब जे धरतीअ ते आयो आहे जंहिंजी आमद एॾी मुबारक आहे। अल्लाह तबारक ताला महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे शुरूअ खां वठी, छो त हीउ त हिकिड़ो रुगो सिलसिलो हुयो त रसूल मिन अनफुसिहिम,
उन्हनि जे नफ़्सनि मंझां ईंदो। बाक़ी त हक़ीक़त इहा आहे त महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हक़ीक़त खे केरु बयानु कंदो। ऐं हिकिड़े शाइर चयो आहे त ख़ुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने, मक़ाम मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का ख़ुदा जाने। बेशक असां हिनखे कहिड़ो बयानु करे सघंदासीं त हिकिड़े तरफ़ ॾांहुं ही शयूं आहिनि, ॿिए तरफ़ वरी महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं घुमण फिरण जहिड़ा थियनि था त बकरियूं काए वञनि था, ॿियो भाउ बकरियूं काए वञे त केॾी महिल काॾा जो कात वराईंदो अचे, केॾी महिल काॾा अलाह जो महबूब काए वञे त बकरियूं वॾे सुकून सां जो कात, ऐं वरी खाई पी जेॾी महिल मोटनि त माना खीर जा जेको आहे त ड्रव अप उन्हनि जूं कुखियूं जेके आहिनि त फूकियूं पियूं हुजनि। त महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इहो बचपन हुयो। वरी 5 साल ऐं कुझु महीना संदनि जी उमिरि थी आहे त वालदा माजिदा वठी आई महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे। वरी रस्ते में संदनि जो जेको आहे त विसाल थी थो वञे। पोइ उन खां पोइ वरी अचे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे संदनि जो ॾाढो हज़रत अब्दुल मुतलिब पाले थो। वरी उहो बि थोरे अरसे में विसाल थी थो वञे। वरी संदनि जो चाचो आहे हज़रत अबू तालिब जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी परवरिश कई आहे। त अल्लाह साहब महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बचपन एॾो बेमिसलो बेमिसाल बचपन गुज़रियो जो कंहिं बि तरह जी का बि ख़राफ़ात रिवायतुनि में अचे थो त हिकिड़े चकर कुझु ॿारड़नि अचे करे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो त अचो त असां सां तव्हां खेॾो। महबूबनि फरमायो मूंखे इन जे लाइ न मोकिलियो वियो आहे त मां इन रांदि रूंद में लॻी वञा, सुभान इन रांदि रूंद में मां मोहम्मद लॻी वञा। याने महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॼण गोया के बचपन खां वठी, हालांकि ज़ाहिरी नबूअत 40 सालनि खां पोइ मिली आहे, पर अल्लाह हर तरह जे ख़राफ़ात खां महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे परे रखियो। ऐं शक सदर जेको थियो आहे उहो बचपन जी हालत में जेको आहे त थियो आहे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो, जिन जे सीने खे चीरे करे अल्लाह तबारक ताला जेको आहे त नूर सां जेको आहे त भरियो आहे। त महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बचपन ऐं सुहिणो महबूब अहिड़ा जो हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन चयो न त ख़लक़्तु मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन व अहसन मिनका लम तरक़त्तु ऐनी व अजमल मिनका लम तलिदुन निसाउ। महबूबा तोखे अल्लाह ईअं पैदा कयो जीअं तो चाहियो। हालांकि क़ुरान छा थो चए त हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे जीअं वणेसि तीअं ठाहे। पर महबूबा तोखे तुंहिंजो जॾहिं वारो आयो त तोखे रब उहे ठाहियो जीअं तो चाहियो। अल्लाह सां वॾी महिरबानी, तमामु बहितरीन अंदाज़ में तव्हां पंहिंजो मौज़ू सां निभायो। अल्लाह पाक तव्हांखे अजर अज़ीम अता फरमाए। नाज़रीन जो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। मां थोराइतो आहियां अल्लाह मां नेमतुल्ला सैफ़ी साहब जो जेके वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शिरकत कयूं। मोहम्मद मिठल मेणो हुसैन फ़क़ीर तव्हांजी महिरबानी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन इंशाअल्लाह तबारक ताला अल्लाह पाक चाहियो त सुभाणे साॻे वक़्त ते सिंध टीवी चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट मगर मौज़ू को ॿियो हूंदो इंशाअल्लाह तव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। अज दिल रुबा दुनिया ते, अज दिल रुबा दुनिया ते अल्हम्दुलिल्लाह यो सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो। अज दिल रुबा दुनिया ते अल्हम्दुलिल्लाह यो सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो। कण कण किरे पई बादल बरसी फटाफट आया, झंग जा पखी कुल बोले अम्मा आमिना वट आया।
कण कण किरे पई बादल, कण कण किरे पई बादल, बरसी फटाफट आया, झंग जा पखी कुल बोले, अम्मा आमना वट आया। तोखे मुबारक जीजल, तोखे मुबारक जीजल, तो लाल सीने लायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो। अज दिल रुबा दुनिया ते अल्हम्दुलिल्लाह, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो। सरकार जी आमद सां थी वियूं मके में शादियूं, मोमिन मिली हिक ॿिए खे ॾियनि पिया मुबारकबादियूं। है महबूब जी आमद सां, सरदार जी आमद सां थी वियूं मके में शादियूं, मोमिन मिली हिक ॿिए खे ॾियनि पिया मुबारकबादियूं। थिया राज राज़ी पर पोइ, थिया राज राज़ी पर पोइ, शैतान कुझु शर्मायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो। अज दिल रुबा दुनिया ते अल्हम्दुलिल्लाह, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो। ठाहे सजण सिंगारे महबूब यार मुको, पंहिंजे ई तरफ़ा पाले परवरदिगार मुको। ठाहे सजण सिंगारे, ठाहे सजण सिंगारे, महबूब यार मुको, पंहिंजे ई तरफ़ा पाले परवरदिगार मुको। मखणो सनागर मालिक, मखणो सनागर मालिक, तन जो करे तरसायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो। अज दिल रुबा दुनिया ते अल्हम्दुलिल्लाह, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो, सल्ले अला सब गायो। रोशनीअ जी वार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।